रिश्ता दिमाग़ सां न दिल सां जुड़ंदा ईंदा आहिनि। दिमाग़ सां हलाईंदे शकनि में पइजी वेंदे। यादि रखो, दिल सां हलायो। रिश्ता उहे आहिनि जेके मौतकी में बि ठहनि सो ख़ुशियुनि में बि ठहनि। बाक़ी दिमाग़ सां रिश्तेदारनि खे हलाए पाण खां परे न कयो। अॻे वॾा हूंदा रिश्तनि खे जोड़ण जे लाइ हिक न ॿिए ॾींहुं उन्हनि जे दर ते वेंदा, कंहिं न कंहिं बहाने वेंदा। जा त भाॼी खणी वेंदा त हीअ भाॼी चाढ़ी आहे, हिन भाॼी जो ज़ाइक़ो तव्हां बि वठो। वरी उन घर वारा बि उन्हनि खे प्याले में भाॼी पाए ॾींदा। अॼु हिक ॿिए खे ॾियण त परे जी ॻाल्हि आहे, पर ॾिसण बि ख़ुदा जो कसम पसंदि नथा कनि। हे रब जे प्यारे हबीब मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवी खे हटाए करे शैतान इब्लीस जी पैरवी हलाईंदा, जेका इन्हनि जा सुकून बि तबाह करे हर वक़्तु दिमाग़ में ख़्याल ॾे सो हे हिन जाइ ते ईअं चई आया, हुते ईअं चई आया। हाणे उहो कुझु चवंदो बि न, छो इहे दिमाग़ सां रिश्ता हलंदा आहिनि। जेके दिमाग़ सां रिश्ता हलाईंदा आहिनि उहे हमेशह शकनि में ई फाथल हूंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि त असां भला हुयासीं, हू किना हुया। जेकॾहिं दिलि सां रिश्तो हलाइण जो सोचींदे न त रब ॾिसे थो तूं भलो आहे। दिमाग़ सां हलाइण वारा जेके रिश्तेदार हूंदा आहिनि न उहे ईअं परे हलिया वेंदा आहिनि, ईअं परे हलिया वेंदा आहिनि जो वापसी जो नालो बि न वठंदा आहिनि त इन्हनि शख़्सनि ॾे वापसि वञो। कोशिशि कयो रिश्तेदारनि खे दिमाग़ सां न दिलि सां हलायो। दिलि में जायूं ॾियो, मोहबत जे तरीक़े पेश अचो। जीअं अॻिला ग़लति कनि था सो दरगुज़र बि करणु ॼाणियो। दरगुज़र कंदो सो इन जी रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदी। उन्हनि जा मुंहं शर्मिंदा मुंहं हूंदा। अल्लाह जो कसम यकीन रखो, कंहिंजी मारनि जा बचायो। बाक़ी जेकॾहिं जल्दबाज़ी जा शौक़ीन आहियो सो हलो, मौतकी में बि इहे रिश्तेदार तव्हांखे ई यादि ईंदा, ख़ुशियुनि में बि इहे रिश्तेदार तव्हांखे ई यादि ईंदा। तव्हां उहे इंसान आहियो जो ख़ुशियुनि जा मेला जॾहिं थींदा आहिनि न, जिन रिश्तेदारनि सां न ॻाल्हाईंदा आहियो त पोइ केॾे वीडिया उछलींदा आहियो। ॾिसो त असां केॾा वॾा प्यारा प्रोग्राम कयासीं, केॾा असां तव्हां खां बग़ैर ख़ुशि आहियूं। पर रब ॾिसे थो मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। इहे वीडियोनि जे ज़रिए ते अॻिलनि खे वणण वारा इहे ख़ुशि न हूंदा आहिनि। इहे अंदर जा फाटल हूंदा आहिनि, इहे ॾुखायल हूंदा आहिनि, दर्दनि में भरियल हूंदा आहिनि। पंहिंजूं ग़लतियूं बसि ज़ाहिर करण खां लाराईंदा आहिनि त मतां असांखे तज़लील न कयो वञे। वीडियोनि जे ज़रिए पाण खे न वणायो। जेके इन शादियुनि जे ज़रिए ते वीडियो इहे कढंदा आहिनि पोइ वरी फलाणे खे ॾींदा त अई इन्हनि खे ॾेखारिजांइ, कहिड़े न कहिड़े बहाने अई इन्हनि ॾे मोकिलिजांइ। वरी उन्हनि खे ख़बर पवंदी न, हा हे हिननि जा माना घणा घेर आहिनि, हे ॾिसंदा त पोइ वरी उन्हनि ताणी इहे ख़बरियूं ॾींदा। माना वीडियोनि ते पैगाम पहुचाईंदा त असां तव्हां खां बग़ैर वॾो ख़ुशि आहियूं, पर इहो बचा अंदर में अथव। तव्हां खां बग़ैर न, चओ तव्हां खां बग़ैर असां उजड़ियल आहियूं। छा उजड़ियल? यादि रखो इंसान हो।